ॾऊं मेल मां ख़बर ईंदालो त ॾऊं मेल में पीपी जा जियाला पार्टी जा झंडा ऐं बैनर खणी रोडनि ते निकिरी आया। गो न्याज़ी गो जी सख़्त नारेबाज़ी। इमरान न्याज़ी जी हुकूमत जे ख़ात्मे जी ख़ुशी में पीपी जियालनि जो जश्न मिठाइयूं विरायूं वयूं। पीपी जियालनि पारां पीपी यूसी इंफॉर्मेशन सेक्रेटरी गुलाब खान बंगलानी फिरोज खान बंगलानी जी अॻवानी में ॾऊं मेल खां वागरे जी स्टॉप मीरवा गोरचाणी ताईं काफ़िले जी सूरत में रैली कढी वई, जंहिंमें हिंदू पंजाबी महाजर कपरी गोरचाणी बिरादरी जा सभई माण्हू शरीक थिया। जियालनि पारां गो न्याज़ी गो जी उबजाणी त नारेबाज़ी सॼो शहर जीअं भुट्टो जे नारनि सां गूंजी उथियो। उन मौक़े ते पीपी यूसी इंफॉर्मेशन सेक्रेटरी गुलाब खान बंगलानी फिरोज बंगलानी ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जमहूरियत ते यकीन रखे थी। पीटीआई सरकार आइन सां मज़ाक उॾायो आहे, जंहिंजो खेनि हिसाब ॾियणो पवंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।